अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोबाइल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़ान रिपोर्ट मोहम्मद परेल उन्नड़ सगा शाख दौलतपुर जे सदर जाम जावेद उन्नड़ जे सोहकार सां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल छर कैंपस दौलतपुर में मुफ़्त अखियुनि जी स्क्रीनिंग कैंप लॻाई वई, जंहिंमें शागिर्दनि जी अखियुनि जो चेकअप कयो वियो, जंहिंमें अरिड़हं शागिर्दनि जी अखियुनि जी बीमारी जा मसइला ज़ाहिर थिया। उन्हनि टोटल अरिड़हं शागिर्दनि उस्तादनि लाइ सगा ब्रांच दौलतपुर जे सदर जाम जावेद उन्नड़ चयो त दौलतपुर शहर में हैदराबाद मां डॉक्टर घुराए उन्हनि शागिर्दनि जो मुकमल इलाज मुफ़्त में करायो वेंदो, जॾहिं त छर कैंपस स्कूल में 2 मर्जिद स्कूलनि जूं पिणु स्क्रीनिंग कराई वई, जंहिंमें GGPS मेहरू उन्नड़ ऐं GBPS अमीर बख्श दाहिरी स्कूलनि जी पिणु समूरी मेल फीमेल टीचर्स ऐं लॉयर स्टाफ पंहिंजूं अखियुनि जो चेकअप करायो। आख़िर में स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद इक़बाल उन्नड़ ऐं स्कूल जो स्टाफ सगा ब्रांच दौलतपुर जो स्कूल में अखियुनि जी स्क्रीनिंग कराइण ते शुक्रिया अदा कयो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।